जो महबूब बीबी सफिया साण फरमाए थी त मां ॾिठो महबूबन खे पंहिंजे हथ में वरतो पर मुंहिंजे हथ खां छॾाए ज़मीन ते आया। इन हाल में आया जीअं माण्हू सजदो कंदो आहे, पंहिंजा ॿई नूरानी हथ तरियो ज़मीन ते रखियो, पेशानी ज़मीन ते रखियो, जीअं सजदो कबो आहे ईअं सजदो कयो। ज़बान सां चपन सां कुझु चवनि पिया, चप चोरीन पिया, हीअं जो चप मां पंहिंजे कन सां लॻाया त ज़बान ते आवाज़ रब्बे हबली उम्मती कयो याद आका असांखे अचण सां पेशानी प्यारी ज़मीन ते रखण सां, ज़मीन ते रखण सां सभई बख्श मुंहिंजी उम्मत जूं ख़ताऊं, खुदा मुंहिंजी उम्मत गुनहगारो आहे। सभई बेवफा ॿिया मगर हिकु मुहम्मद दुनिया आखिरत में वफादारो आहे। हज़रत अबू ज़र ग़फ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था हिकु दफ़ो महबूबन सां गॾु मां मदीने खां ॿाहिरि हिकु कम सां वियासीं। मदीने खां ॿाहिरि वियासीं, रात थी वई। महबूब उन जगह ते मंजिल जो इरादो फरमायो। मां खिदमत पेश कई, कुछ खाइण ला पेश कयो, पानी पेश कयो। महबूबन फरमाया रात जे इब्तिदाई हिस्से में अबू ज़र आराम कर। मां सुम्ही पियुस, ओचितो रात जो मुंहिंजी अख जो खुली ॾिसां त मुंहिंजा महबूब जागी निमाज़ में सजदे में रोई रहिया आहिनि, सजदे में रोई रहिया, मनाजात करे रहिया है। ये तो मां उथी वेही रहियसि। मूं महबूबन ने तवज्जो कयो, मूं ॿुधो पंहिंजे कननि सां मुस्तफ़ा का ॿी दुआ न के ॿिए जे लाइ न पिया रोअनि पिया त पंहिंजे गुनहगार उम्मत जी मग़फ़िरत लाइ रोई रहिया आहिनि। सुभान अल्लाह। असांजे फिक्र में सॼी रात भी कयाऊं खुदा के मुनाजात भी रहम कर इलाही, फज़ल कर इलाही, तुझी ज़ात सत्तार गफ़ार आहे। सभई बेवफा ॿिया मगर हिकु मुहम्मद दुनिया आखिरत में वफादारो आहे। सुभान अल्लाह, चो सुभान अल्लाह। मुझे महबूब जी प्यारी घरवारी उम्मुल मोमिनीन अम्मा सैयदा खदीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी त जॾहिं कुरैश मक्का सोशल बाइकाट कयो शैब अबी तालिब में 2.5 साल खां वधीक अरसो गुज़रियो। खाइण पीअण, अन्न पानी, उथण वेहण, गमी शादी, हर मामलो, कारोबार, देती लेती सब कुरैश मक्का बंद कई हुई। महबूब सां सोशल बाइकाट कयो, समाजी बाइकाट कयो, हर तरह सां जेके को महबूब सां खाईंदो उन कबीले सां उहे जंग कंदा, उन सां न खाईंदा। महबूब जी ज़ाते बाबरकात खे तकलीफ़ ॾिनी वई। अम्मा साण फरमाए थी उन रातिन में कई दिहाड़ा गुज़री वेंदा हुया, कई रातियूं गुज़री वेंदियूं हुयूं, कुछ खाइण ला न हूंदो हो। मां पंहिंजे घोट मोहम्मद मुस्तफ़ा के उन हाल में बुके ॿिए जे लाइ फ़िक्रमंद न पंहिंजे गुनहगार उम्मत जे लाइ फ़िक्रमंद ॾिसंदी हुयसि। पर वाह अम्मा खदीजतुल कुबरा, तुंहिंजो सब्र, तुंहिंजी वफ़ा ता कुर्बान वञ।
नाज़न जी पालल इए कान तका गरीब घराणे जी सरदार घराणे जी हुई माल ऐं मिल्कियत जी कमी कान हुई शहनशाहाना जिंदगी गुजरी हुई कदे भुख बदहाली दिठी कान हुई महबूबन जे खिदमत में आई आ हाने ओ वक्त आयो आ जो कई दिन गुजरी विया खाइण ला कुछ ना के ओडा कुरैश मक्का जो रईसानियूं अचन उन घाटी में अची अम्मा खदीजतुल कुबरा के चवन खदीजा पंजो हाल त दिस पंजे चेहरे जो रंग त दिस पंजी सेहत त दिस कई दिन का तू भुखायल तुझो अखियूं डरा दई वयूं आहिनि तुझे चेहरे मां चमक खत्म थी वई आहे कमजोरी जे करे नहीं फुजण जे करे खाधो न खाइण जे करे तुझे मथा तुझा हेड़ा हाल गुजरिया आहिनि असीं तोखे समझाइण आयूं आहियूं चरी नथी इन मोहम्मद मां तोखे कुछ न मिलंदो इनखे छॾे ॾींदी त तुंहिंजे लाइ सभु कुछ दौलत हाज़िरा वाह मुंहिंजे महबूब जी प्यारी घरवारी वफादारा वफा शियारा अखियुनि मां गोड़ा अचन पिया पर पोइ उन्हनि खे चवे पई तव्हां मूंखे छा थियूं चओ मुंहिंजो माफ़ी ज़मीर त ॿुधो तव्हां थियूं चओ त मुस्तफा के छॾे ॾिया पंहिंजे घोट मोहम्मद खे छॾे ॾिया हिन ॾुखनि में हिन तकलीफ़ में मां उनखे हिन हाल में छॾे ॾिया मुंहिंजो हाल मुंहिंजो जवाब ॿुधो सब सूर मिलिया त सही वेंदसि महबूब रुठो त मरी वेंदसि सब सूर मिलिया त सही वेंदसि महबूब रुठो त मरी वेंदसि मां हुन ॾे ॾिसां हू मूं ॾे ॾिसे लख भेरा लोक रुसे त रुसे लख भेरा लोक रुसे त रुसे मुखा मुंहिंजो पिरी मौला न खसे लख भेरा लोक रुसे त रुसे लख भेरा लोक रुसे त रुसे वाह मुंहिंजे महबूब जी प्यार का घरवारी आ मोमिनन जी अमड़ा एड़ी शान वारी आ एड़ी वफादारी करे ॾेखारियईं जो मुंहिंजा महबूब एतिरो राज़ी थिया जो उन्हनि जे विसाल खां पोइ कई सालनि ताईं आख़िरी ज़िंदगीअ जे लम्हनि ताईं जॾहिं पाण पंहिंजी घरवारीअ खे यादि फरमाईंदा हा त अखियुनि मां ॻोड़ा वहींदा उहा अम्मा साहिब उहा बि फरमाए थी त मूं उन ॾुखियनि ॾींहंनि में पंहिंजे घोट मुस्तफा खे ॾिठो त फिक्रमंद पंहिंजे उम्मत जे लाइ ॾिठो मुंहिंजा मुस्लमान भाउ थधो पाणी पी सुठा ताम खाई राहत ऐं रूह जी सुकून खे हासिल करण खां पोइ जरा कॾहिं तो सोचो आ त उन दिलबर हबीब सां तुंहिंजे लाइ छा छा न कयो ओ अजब मेहरबान ओ अजब मुश्ताक अजब मुंहिंजो मदीने जो मीर असां तोखे याद थो करे हज़रत अबुल फज़ल अब्बास था फरमाइनि खुदा जी इज्जत जो कसम जॾहिं असां महबूब जे पाक जसद खे लहद में लाथो मुंहिंजे दिल जी तमन्ना दिल में इरादो पैदा थियो आखिरी मर्तबा छो न महबूब जे पाक चेहरे तां कपिड़ो लाहे दीदार कयां कपिड़ो लाहे मुला छा तो चवे मुला तो समझे त महबूब जे मथा जॾहिं यो वक्त आयो त मुस्तफा जी वफात जो मामलो अहिड़ो आहे जीअं असां न अदा ईअं न आहे तुंहिंजे मुंहिंजे मौत जो मामलो ॿियो आहे मुस्तफा जे बुरके मटाइण जो मामलो ॿियो आहे हज़रत अबुल फज़ल अब्बास था फरमाइनि जॾहिं मूं कपिड़ो लाथो चेहरे तां महबूब जे पाक चेहरे ता कपड़ो लाथुम त महबूब जा चप मुबारक हली रहा चुरी रहा
कन्नो रखियुम वेझो कयुम त उन वक्त बि मुस्तफा पंहिंजे उम्मत जे लाइ दुआ घुरी रहिया हुया। उन वक्त बि उम्मत लाइ दुआ पिया घुरनि। इन मां अक़ीदो इहो मिलियो, इहा ॻाल्हि साबित थी त महबूब जी बरज़खी ज़िंदगी बि उहा ज़िंदगी आ जेका ज़िंदगी तुंहिंजे मुंहिंजे अकुल ऐं गुमान खां आला आहे। मुस्तफा हयातुन नबी आहे। हे नजदी न मञींदा, न मञनि। हींअर बि तव्हां ॾिसंदो न त ज़राए इब्लाग प्रिंट मीडिया ते, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते, टीवी चैनलनि ते वठां लॻी। ॿियूं ॻाल्हियूं ॿिया उम्मत जा मसला आहिनि ई कोन। जेको मुल्ला अचे उनखे परेशानी आहे ई हा त मुस्तफा हयातुन नबी कोन। 1500 साल गुज़री विया, अञा ते इन्हनि खे अक़ीदो सम्झ में कोन आयो। पर असां तुंहिंजो अक़ीदो कहिड़ो आहे? तू ज़िंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले। तू जिंदा है वल्लाह, तू जिंदा है वल्लाह, मेरी चश्मे आलम से छुप जाने वाले। याद रखो मुझे मोहब्बत जा आशिको, सहाबी रसूल तो चवे त उन वक्त महबूब जा लब मुबारक, चप मुबारक चुरी रहा हुआ। उन वक्त भी मुस्तफा पंहिंजी उम्मत के याद फरमाए रहा हुआ। इन करे भिटाई रहमतुल्लाह अलैह फरमायो, मदनी मदीने में वेठो घुरे दुआऊं, अल्लाह करे ए नहूं अचन उम्मती शल ईमान सी। अजब मदीने वारे मीर जी दुआ, अजब दुआ। सूमर जे ॾिहाड़े या जुम्मे जी रात मुझे महबूब जी बारगाह में गुनहगार उम्मत जा आमाल नामा पेश थींदा। पुजने बदकारन जूं बदकारियूं, गुनहगारन जा गुनाह, उन्हनि जा बद आमाल जॾहिं महबूब जे साम्हूं पेश थींदा आहिनि, मुंहिंजा महबूब उहो मामलो ॾिसी ॾुखाइबा आहिनि। मुस्तफा इहो ॾिसी करे नाराज़ कोन थींदा आहिनि, दिलबर उतां बि वरी दुआऊं ई घुरंदो आहे। उतां बि वरी दुआ ई घुरंदो आहे। ख़ुदा जी इज़त जो कसम, इहो मंज़र ऐं मज़ो ॾिसणो आहे त ख़ुदा शल मदीनो ॾेखारे। ओ मंज़र हली ॾिस, कीअं गुनहगार, कीअं मुस्तफा जा आशिक पतंग परवाना गुंबदे खज़रा जे चौधारी हूंदा। को केड़ी बोलीअ में, को केड़े अंदाज में, को केड़े तरीके सां दिलबर खे अर्ज़ कंदो आ। मुंहिंजो महबूब सभिनी जे मथां मेहरबानी फरमाईंदो आ। अजीब निरालो निज़ारो हूंदो आ। या शफ़ीअल उम्मम लिल्लाहि कर दो करम, शाला वसदार वे ते न सुना गरम। या शफ़ीअल उम्मम लिल्लाहि कर दो करम, शाला वसदार वे तेरा सोना हरम। हम गुनहगारों का रखना खुदारा भरम, शाला वसदार वे तेरा सोना हरम। कुछ नवासों का सदका अता कीजिए, हम गरीबों की झोली को भर दीजिए। महबूब खे हूं बि अर्ज़ कबो त मुस्तफा दुआ कबूल कनि था। महबूब ॿुधनि था।
पर उम्मत जे आलिमन आरिफन मुहक्किकन आशिकन मुझे महबूब जे मतवालन परवानन यो लिखियो ऐं ॿुधायो ऐं समझायो जेकॾहिं दिलबर महबूब जी बारगाह में मुस्तफा जे बचड़न महबूब जे नवासन जो सदको ॾिबो वसीलो पेश कबो नालो पेश कबो त मुस्तफा वधीक मेहरबानी फरमाईंदो। अहले बैत सां प्यार कयो था या कोन था कयो? हा बा अॼुकल्ह नओं फितनो बि शुरू थियो आहे। खुदा खैर करे अहले सुन्नत व जमात 1300 साला इस्लामी तारीख में मुहक्किकन मुफस्सिरन दीन जे आलिमन फकीहन सभिनी जेको रस्तो वरतो हाणे वरी हिकड़ी नई मोहब्बत वारा पैदा थिया। अला समझो था अलाए कोन था समझो था न बाबा। याद रखो असां अहले सुन्नत व जमात जो अकीदो मोतदिल दरमियानो अकीदो ऐं पक्को ऐं पुख्तो अकीदो अहले बैत सां प्यार अहले बैत सां प्यार असां जो सहाबा सां भी प्यार सहाबा सां भी प्यार पर मुझा अब्दा याद रखो हिन वक्त तरह तरह जा हमला अहले सुन्नत व जमात जे अकीदे में अहले सुन्नत जे लिबादे में थी रहा आहिनि। तोखे समझाइण वारा कुछ भी समझाइन अहले सुन्नत व जमात जो अकीदो हिकड़ो वाज़े आ। असां जो अकीदो केड़ो आ? सवादे आज़म जो अकीदो इहो आ। इमाम आज़म अबू हनीफा जो अकीदो इहो आ। सभनी फकीह जो सभनी फकीहन जो सभनी मुहक्किकन जो अकीदो इहो आ त शेर खुदा अलीउल मुर्तजा हक ते आहे। अली छाते आ? हक ते आ। सैयदना अमीर मुआविया रदी अल्लाह ताला अनु खता ते छाते आ? खता ते आ गलतीअ ते आ। पो उन जी खता के इज्तिहादी खता गलती चई वेंदी आ। बगावत के उहा फे बागिया ओ खुद मदीने जे मीर फरमायो हो त जॾहिं यो मामलो पेश थींदो अली हक ते हूंदो। अली हक ते हूंदो। हाणे जेको न 1500 साल खां बाद में अॼु चवे बाबा सब सहाबी पाण में हुआ असां के केड़ी खबर केड़ो हक ते केड़ो ना या गुमराही आ। हिकड़ो मसलो वाज़े थियल सिर्फ कफ़े लिसान जो हुक्मा ज़बान सां सैयदना अमीर मुआविया रदी अल्लाह ताला अन छो त सहाबिया इन सहाबिय जे दर्जे में आ। अल्लाह सहाबा सा कुल्लम वअदल्लाहुल हुस्ना जन्नत जो वायदो कयो आ। इन करे सहाबी रसूल सैयदना अमीर मुआविया के गार गंद लन तन सबो शतम नाहे करणो बुरो भलो नाहे चरणो पर मुंजा अब्दा जने गाल अकीदे जी इंदी त पो चइबो अली हक ते या सोनो अमीर मुआविया हक ते न हो बगावत। समझो था अलाए अजकल फैजान जारी है। याद रखो सैयदना अबू बकर सिद्दीक रदी अल्लाह ताला अनो यो अकीदो पेरी सिखारे वियो आ। साईं फरमायो आ बुखारी शरीफ जी हदीस आ मुस्लिम में भी सनन जो फरमान मौजूद आ मुत्तफकुन अलैहि हदीस आ। पाण फरमायो मुझे महबूब सा मोहब्बत ऐं तज़ीम करण चाहियो था त मुस्तफा जी इज्जत महबूब जे अहले बैत में कयो। महबूब जी इज्जत महबूब जे अहले बैत में कयो। मुस्तफा जे कराबतदारन जी महबूब जे बचन जी इज्जत कंदो। इनन जी इज्जत मुस्तफा जी इज्जत आ। इनन जो शान मदीने वारे मीर जो शान आ। पो जेकन अज चवे बेखता बेगुनाह पो मतलब छा? जने शेर खुदा रदी अल्लाह ताला अनु ऐं सेना अमीर मुआविया जो पाण में मुशाजरो थी जंग थी आ जंगी सिफीन थी। पो इन में जेकॾहिं चऊं त अमीर मुआविया साईं बेखता बेगुनाह
त पोइ उन जो मतिलबु छा थियो? यानी अली ख़ता ते आ, अली ना हक़ ते आ। इन जो मतिलबु छा थियो? जॾहिं सवाद आज़म जो मुतफ़िक़ा फ़ैसिलो आ त शेरे ख़ुदा हक़ ते आ, छो त मदीने वारे मीर पहिरीं पेशन गोई करे ॿुधाई हुई। अम्मार बिन यासिर खे फरमायो हो, अम्मार बिन यासिर अफ़सोस आ उन माण्हुनि ते जेके तोखे क़त्ल कंदा ऐं तोखे क़त्ल करण वारा बाग़ी हूंदा, तोखे क़त्ल करण वारा बाग़ी हूंदा। ऐं तारीख़ शाहिदा, हक़ाइक़ शाहिदा आहिनि। हते अम्मार बिन यासिर खे उन गिरोह क़त्ल शहीद कयो हो जेको गिरोह अमीर मुआविया साईं जो। हू सहाबी आ, इन करे लन तन कोन कबो, पर मुंहिंजा अदा हक़ खे विञाइबो बि कोन। अहले सुन्नत व जमात जे हिन प्लेटफॉर्म ते ही नाज़िक अक़ीदो आ। जे अमीर मुआविया खे गाड़ ॾिनी, गंद कयो, जेकॾहिं कुझु कयो, लफ़्ज़ चया, जेकॾहिं गुस्ताखी कई त उहे राफ़िज़ी बणिजी विया। पर जेकॾहिं अमीर मुआविया साईं जो शान बयान करे शेरे ख़ुदा खे कुझु चयव त पोइ ख़ारिजी। अक़ीदो अहले सुन्नत जमात जो इहो आ त शान अलीउल मुर्तज़ा जो ॻाइणो आ, मनाक़िब मुस्तफ़ा जे अहल बेत जा ॻाइणा आहिनि। शान बयान कबो त महबूब जे बचड़नि जो बयान कबो। मुंहिंजा अता हाणे करबला खां बाद में जेकॾहिं को मुस्लमान अॼु बि हिन मामले ते हेॾां होॾां लोॾा खाए त पोइ उन ते लानत हुजे, छो त यज़ीद जे मथां लानत विझण वाजिब आहे। इहो फ़ैसिलो रुगो अनफिन जो न, इहो फ़ैसिलो शाफ़िइन जो बि आहे त हम्बलिन जो बि आहे त मालिकिन जो। सवाद आज़म त यज़ीद खे कुफ्र जी फतवा ॾिनी आहे। यज़ीद काफ़िर आहे, मोमिन छा जो आहे? के त अॼु बि उनखे रज़ियल्लाहु ताला अन्हु था लिखनि, के पढ़नि बि था। लानत हुजे उन्हनि जे इन्हीअ ज़िंदगीअ ते। हा, जेकॾहिं तोखे चार ॾोकड़ मिलिया या यहूदी लाबी या इस्लाम दुश्मननि ये नवां तरीक़ा ईजाद करे उम्मत में नओं शोशो फितनो विधो आहे त सुन्नी संभाले कदम खणजा। असांजी ज़बान मां शान निकिरंदो त मुहम्मद जे बचड़नि जो निकिरंदो। अक़ीदो साफ़ रखणो आहे, अक़ीदो सिद्धो रखणो आहे। अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना वरा उल वरा है। अल्लाह अल्लाह नबी का घराना, ये घराना वरा उल वरा है। इसमें हसनैन है, फातिमा है, इस घराने में मुश्किल कुशा है। चो सुभान अल्लाह, वली आवाज़ सां चो। मस्जिदूं ठहंदियूं, नाला रखो, असांखे कोई एतराज़ कोन्हे, भले नाला रखो, पर सुन्नीअ जी दिलि ठरंदी आहे जेको नालो रखंदो आहे हुसैन जो, गुलाम हुसैन। ईअं आहे या न? इहे नारा खुटी विया आहिनि छा? मुंहिंजा अदा जॾहिं जेको अमल 1300 साल इस्लामी तारीख़ में न फ़क़ीहन कयो, न मुहद्दिसन कयो, न मुहक़्क़िक़न कयो, रुगो कफ़े लिसान जो हुकुम आहे, ज़बान बंद कयो। हू बि सहाबी रसूल आहे, बुरो भलो न चओ, पर शान ॻाइबो त अलीउल मुर्तज़ा जो। चओ सुभान अल्लाह। ओहो अली वो निगाहे नबूवत का पालाली, फातिमा की नजर का उजाला अली। जब हर मुकाम की चमका कोने में, हर तरफ रोशनी रोशनी हो गई।
या अली मुर्तजा मेरे मुश्किल कुशा, जिस पे चश्मे करम आपकी हो गई, उसकी किस्मत के रोशन दिए हो गए, दूरो आलम की तेरगी हो गई। जंहिंखे खुदा जो महबूब मौला चले, समझो था लाए कोंदा समझ। ये ना है जो मां तव्हांखे सम्झां त तव्हां बहराड़ी में वेठा हो, तव्हांखे ख़बर कान्हे जो ज़राए बिलाग मोबाइल हर कंहिंजे हथ में आहे, हर को वाक़िफ़ आहे छा पियो मुल्क में वहे वापरे। ही बि फितनो आहे, फसाद आहे, बल्कि पाकिस्तान में इंतिशार फैलाइण जी हिकु इब्तिदा आहे, हिकु नओं शोशो छॾियो वियो आहे। 20 सालन खां हिन ममलिकत खुदादाद में मजहबी मुनाफिरत खां ऐं मजहबी इंतिशार इंतिहा पसंदीअ खां कम थी रहियो आहे। शिया सुन्नी पंहिंजे पंहिंजे जगह ते पंहिंजा पंहिंजा मुआमलात कनि पिया, को कंहिंजे अंदर दाख़िल नथो ॾे। हींअर सुन्नियुनि जे अंदर इहो नओं शोशो पैदा थियो आहे। मुंहिंजा अदा इहो फितनो आहे, नाज़िक कदम आहे, संभाले खणजा। अक़ीदो उहो ई रखजा जेको मुस्तफ़ा जे सहाबा ऐं मुस्तफ़ा जे ग़ुलामनि ऐं महबूब जे आशिकनि उलमाए हक़ा ॾसियो ऐं तरीक़ो ॿुधायो। तुझी ज़बान मां शान निकरे त अहल बैत जो निकरे, तुझी ज़बान मां मनाकिब निकरन त मुस्तफ़ा जे बचन जा निकरन। पो मुंहिंजा अदा जेकॾहिं ज़बान मां फुर्सत मिले त पो बि ॻाल्हि कर, इन्हनि जो शान बेमिसल ऐं बेमिसाल आहे। चो सुभान अल्लाह। असां अहले सुन्नत व जमात जो अक़ीदो आहे, खोले बुधाईंदासी। ये सच है कि दीनो दुनिया का सुल्तान अली है, फिर कब्र का और हश्र का सामान अली है। ईमान के मुतलाशियो ईमान की कह दूं, ईमान की कसम मेरा ईमान अली है। असां त अली अली करण वारा तव्हां छा, तव्हांजो नालो कहिड़ो आहे बा? अवां जो नारो बि अली अली आहे या को ॿियो नारो आहे? मुंहिंजा अदा इहो ई नारो असांखे जन्नत में कमु ईंदो, इहो ई नारो मदीने वारे मीर सां कठे कंदो। इन करे मुंहिंजे महबूब जा आशिको ही पुरफितंदूर आहे, जरा सोचे सोचे कदम खणो पवंदो। पंहिंजे अक़ीदे खे बचाइणो आहे। अक़ीदो बुनियादी शइ आहे। अमल में कजी कमी रहिजी वई, निमाज़ में कजी कमी रहिजी वई, को बि नुक्स रहिजी वियो, ख़ुदा जी रहमत में उम्मीदवार आहे। अल्लाह माफ़ फरमाए त को न खां पुछण वारो कोन्हे, पर बुनियादी शइ अक़ीदो आहे। अक़ीदो ख़राब थी वियो त कुछ भी न बचो। अक़ीदो बुनियादी शइ ऐं सवाद आज़म जे अक़ीदे खे मज़बूतीअ सां पकड़ो पवंदो। सुन्नी तो खे गप जो किलो न, बल्कि मज़बूतीअ सां पंहिंजे पाए इस्तिक़लाल खे ॼमाइणो पवंदो, जुंबश न अचे। असांजो अक़ीदो उहो ई आहे जेको मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो अक़ीदो। मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॻाल्हि त आई त जेको महबूबनि जी बारगाह में मुस्तफ़ा जे बचड़नि जो नालो पेश